प्लीज जमाल साहब अवां उनखे जल्दी रोकियो किथे वो घणो फैलजी न वने। घट में घट मुझे होंदे त तव्हां मथा केर भी न बीहंदो, एतिरो तो यकीन कयो मुझे। अवां जो काफ़ी मेहरबानियूं रहियूं आहिनि असां ते, पर हिन वक्त वाकई असां काफ़ी परेशान आहियूं। इहो अवां ऐं तव्हां कुछ घणो फॉर्मल ना है। असल में तव्हां ऐं तू जे विच में काफ़ी सफ़र आहे जेको मूं अञा तय नाहे कयो। मुझे त ख्वाहिश आहे त तूं इहो सफ़र जल्द खां जल्द मुकम्मल करे वठ। इहे एतिरो जल्दी? जॾहिं मंज़िलियूं ऐं पंध हिकु हुजनि न त पोइ विथियूं बेमाना बणिजी वेंदियूं आहिनि। मूंखे वक़्तु घुर्जे जमाल, मां कॾहिं बि अहिड़ी कैफ़ियत खे पाण ते नाहे आंदो। बिल्कुलु माहीन, तव्हां वक़्तु वठो। उहो तव्हां पाण फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इहो मुंहिंजे दिलि जो ऐलान हुयो, या खणी ईअं चओ त मुंहिंजी दिलि जो सॾु हुयो। पर जमाल मां नंढे हूंदे खां ई आसिर सां मङियल आहियां ऐं हू पंहिंजे एहसासनि जो इज़हार करे चुको आहे। माहीन, तूं सिर्फ़ मङियल आहीं, तुंहिंजो निकाह नाहे थियल। ऐं हूअं बि सच पुछे त मुंहिंजी दिलि तोखे हासिल करण जे लाइ सालनि खां सफ़र करे रही आहे। छा मक़सद? मां सम्झमि कोन। पाण खे त मिले इलाही घटि अरसो थियो आहे, पोइ इहो सालनि जो सफ़र इहो वरी कीअं? न, ईअं न आहे। पाण पहिरियां बि मिलिया आहियूं, या ईअं चइजे त तूं मूंखे ॾिठो न हुजे। मुंहिंजी त पोस्टिंग थी हुई, मां जॉइनिंग करे पोइ आयो हुयुसि ऐं उन ई शाम ते मां ड्यूटी राउंड ते हुयुसि। माहीन, मूं ॿाहिरि रोड ते तोखे कंहिंसां झेड़ो कंदे ॾिठो। तूं उन वक़्तु काफ़ी जज़्बाती हुई। ओह, इहा त 3 साल पुराणी ॻाल्हि आहे, तॾहिं मां यूनिवर्सिटी में हुअमि। अच्छा, त उहो अवां हुजे हुन छोकिरी खे अरेस्ट कयो? जी बिल्कुलु, पर तव्हां हिकु पल जे लाइ बि मूंॾा न ॾिठो ऐं हीअ भागी दिलि उन ॾींहं खां वठी तव्हांजे नाले जी तस्बीह सोरे रही आहे। मुंहिंजे लाइ इहा थोरी अजीब ॻाल्हि आहे। अवां एतिरनि सालनि खां मूंखे फॉलो पिया कयो। चवंदा आहिनि त सूफ़ियाणो इश्क हुजणु घुरिजे, सो पंहिंजो बि इहो ई सूफ़ियाणो ऐं क़दीम इश्क आहे। अवां पंहिंजी हाकारी करे खेसि एतिराम बख़्शियो। माहीन, मूंखे वाकई वक़्तु घुरिजे। मां कॾहिं बि अहिड़ी फीलिंग्स खे फील नाहे कयो, या सिर्फ़ु अहिड़ियूं ई फीलिंग्स पियो रखे, पर मां अञा ताईं सम्झी न आहियां सघी। मां प्रैक्टिकल लाइफ में जीअण वारी छोकिरी आहियां। इन जी माना त इहो दिलि जो खानो अञा ख़ाली आहे, जंहिंखे फिल करण जी कोशिश करे सघिजे थी। मां कुझु बि नथी चई सघां, पर मां त इल्तिजा कंदो रहंदुसि ऐं तुंहिंजी सखा ॾांहुं बि वाझाईंदो रहंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।